नाज़रीन नवां खे जामशोर मां ख़बर ॾिनी त हैदराबाद में सिंधु यूनिवर्सिटी पॉइंट जे ड्राइवर जे क़त्ल वारे मामले बाबति ॿुधायूं त KTN न्यूज़ CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। CCTV फुटेजिस में 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद ड्राइवर गुलाम अली गन खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थींदे नज़र अची रहिया आहिनि। अव्हां खे ॿुधो त हथियारबंदनि 3 ॾींहं अॻु हैदराबाद सेंट्रल जेल आॾो ड्राइवर गुलाम अली गन खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। खबर अव्हां खे ॾियूं जामशोर खां त हैदराबाद में सिंधु यूनिवर्सिटी जे पॉइंट जे ड्राइवर जे क़त्ल वारे मामले बाद KTN न्यूज़ CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। CCTV फुटेजिस में 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद ड्राइवर गुलाम अली गन खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थींदे नज़र अची रहिया आहिनि। अव्हां खे ख़बर ॾिनी त हथियारबंदनि 3 ॾींहं अॻु हैदराबाद सेंट्रल जेल आॾो ड्राइवर गुलाम अली गन खे क़त्ल कयो हो। अव्हां खे अपडेट कयूं जामशोर मां त हैदराबाद में सिंधु यूनिवर्सिटी जी पॉइंट बस जे ड्राइवर जे क़त्ल वारे मामले बाद KTN न्यूज़ CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। CCTV फुटेजिस में 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद ड्राइवर गुलाम अली गन खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थींदे नज़र अची रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जामशोर मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम पारे जो। जी अज़ीम, तफ़सीली जो। जी काज़ी राबेल, बिल्कुल हैदराबाद जे सेंट्रल जेल साम्हूं 3 ॾींहं अॻु सिंधु यूनिवर्सिटी जे पॉइंट बस ड्राइवर खे गोलियूं हणी क़त्ल करण वारे वाक़े जा CCTV फुटेज जेके आहिनि उहे KTN न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद जे सेंट्रल जेल साम्हूं सिंधु यूनिवर्सिटी जे पॉइंट बस ड्राइवर जेको आहे गुलाम अली गन बस खां हेठि लही बीठो हो त 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल कयो, जंहिंजा CCTV फुटेज KTN न्यूज़ हथ करे वरिता आहिनि, जंहिंमें वाज़े ॾिठो वञे पियो त बस ड्राइवर फुटपाथ ते जेको आहे ड्राइवर जो गुलाम अली गन जेको आहे वेठल आहे त 2 मोटरसाइकिल सवार जेके आहिनि हथियारबंद बस जो सहारो वठी गोलियुनि जो खाज बणाए फरार थी वञनि था, जंहिंजा फुटेज जेका आहिनि CCTV KTN न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। 2 मोटरसाइकिल सवार जेके हथियारबंद फायरिंग करे जेके फरार थियो आहिनि। होॾां मुंहिंजो राब्तो थियो SSP हैदराबाद अमजद शेख जो चवणु हो त CCTV फुटेज जेके आहिनि उहे असां हथ कया आहिनि, उनजी मदद सां जेको आहे जवाबदारनि ताईं जेको असां पहुची विया आहियूं, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। अमजद शेख जो वधीक चवणो त हथियारबंद जेके आहिनि उहे बस जे जेको आहे पीछो करे रहिया हुआ त जेका पोइ बस ड्राइवर अची हुते सेंट्रल जेल साम्हूं वेठो फुटपाथ ते वेठो त 2 हथियारबंद जेके आहिनि उहे उनखे गोलियुनि जो खाज बणाए था वञनि। अमजद शेख चयो त जवाबदारनि ताईं असां जल्द पहुची विया आहियूं, जल्द उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। CCTV फुटेज जेके आहिनि KTN न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। जुमे वारे ॾींहुं जेको आहे सिंधु यूनिवर्सिटी जो पॉइंट बस ड्राइवर जेको गुलाम अली खे हिनखे जेको हथियारबंद गोलियूं हणी आसानीअ सां फरार थी वञनि था। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अज़ीम पारे जो।